असांजी अॼोकी तकरीब में कई आयल समूर महिमाननि खे दिल जे गहराइनि सां भली क़ादियत कलमात पेश करण सां गॾोगॾु अॼोकी इन तकरीब जे मुख़्तसर मक़सद खे बयानु करण जे लाइ सिंधियत जी संगत शाह फन मोहम्मद खान जे इब्ताई जाखोड़ी सेक्रेटरी मोहतरम साईं एजाज अली बुस्तानी खे पाण अचनि आजाद कलमात पेश कनि। मोहतरम साईं एजाज अली बुस्तानी। मेहरबानी आज़म भट्टी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करीम बतेसिल सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। स्टेज के वेठल मुझा मौजूद मेहमान ऐं पिंडाल में वेठल अहले इल्म अहले दानिश ऐं मुझा मीडिया जा दोस्त सभिनी खे सिंधियत जी संगत शाह फन मोहम्मद खान ऐं प्रोग्रेस राइटर एसोसिएशन अंजुमन तरक्की पसंद मुसरफिन के तरफा दिल के गहराइन से वेलकम कयूं था, आजियां कयूं था। तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी परे खां कई आहे, पंहिंजो कीमती टाइम ॾिनो। अॼोकी महफ़िल जे हवाले सां जेके मुख़्तसर ॻाल्हि कजे त इल्मु अदब सां वाबस्ता हिकिड़ो नंढिड़ो मुख़्तसर प्रोग्राम रखे जेको यकीनन साईं अब्दुल करीम सोह साहब जे शायाना शान त कोन्हे, पर हिकिड़ी मुख़्तसर कोशिश ज़रूर आहे। जेकॾहिं ॾिठो वञे त दर्स व तदरीस ऐं इल्म ऐं अदब जो पाण में तमामु घणो गहरो तालुक़ु आहे। दर्स ऐं तदरीस जे हवाले सां अॼु हिन महफ़िल में वेठल यकीनन हिकिड़ा उस्ताद आहिनि ऐं ॿिया शागिर्द आहिनि ऐं उन्हनि जी पैदावार इल्म अदब सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियतूं मौजूदु आहिनि महफ़िल में। दर्स तदरीस ऐं इल्म अदब में फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे जो स्कूल के क्लासरूम में असांखे पढ़ाइण वारा हिकिड़ा हूंदा आहिनि उस्ताद ऐं ॿिया हूंदा आहिनि शागिर्द। जॾहिं त सिंधियत जी संगत शाह जे हिन क्लासरूम में पढ़ंदड़ ऐं पढ़ाईंदड़ सिखण ऐं सेखारींदड़ ॿई साॻिया आहिनि। उस्ताद बि साॻिया आहिनि त शागिर्द बि साॻिया आहिनि। इहे हिक ॿिए खे असीं इस्लाह कंदा आहियूं ऐं उहो इहो इन में बुनियादी फ़र्क़ु इहो आहे। ऐं जेकॾहिं साईं अब्दुल करीम सुमरे जी शख़्सियत जो जाइज़ो वरितो वञे त दर्स व तदरीस खां वठी इल्म अदब ताईं साईं जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे। असां जॾहिं साईं वटि इहो अर्ज़ु करी वियासीं त साईं असां तव्हांजे जेको आहे सो हिकिड़ो मिंटा प्रोग्राम अरेंज करणु चाहियूं था। साईं चयो त बाबा मुंहिंजी एॾी का वॾी अचीवमेंट कोन्हे जंहिंजे लाइ प्रोग्राम ऑर्गनाइज़ कया वञनि। त मूं चयो साईं उहो तव्हां पंहिंजी परख पाण था करे सघो, उहे परख करण वारा तव्हांजा शागिर्द आहिनि ऐं इन ॻाल्हि सां यकीनन जेके उस्ताद बिरादरी ते वेठल आहिनि मूंसां मुतफ़िक़ हूंदा त बेस्ट जज उस्ताद जो बेस्ट जज शागिर्द आहे। त असां वटि टंडो मोहम्मद खान जे जेके बि इल्म तालीम सां वाबस्ता रहिया आहिनि शख़्सियतूं उन्हनि में मेजॉरिटी तव्हांजे शागिर्दनि जी आहे ऐं उहो तव्हांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तव्हां पिंडाल में ईंदा त तव्हांखे असांजे मोहबतनि जो ऐं तव्हांजे कयल महिनतनि जो जेको आहे संगम नज़र ईंदो। वरी अचूं जेकॾहिं असां उस्ताद जी अज़मत जी करे असां ॾिसूं त हिकिड़ी पंहिंजो मुंहिंजो ज़ाती तजुर्बो बि आहे ऐं तव्हांजो बि यकीन हूंदो त नंढे हूंदे ॿार पढ़णु कोन चाहींदा आहिनि ऐं असां उस्तादनि जी सख़्ती जे करे ॾाढो घबराईंदा हुआसीं, ख़ासि तौर ते उन ॾींहुं जंहिं ॾींहुं होमवर्क न करे ईंदासीं ऐं दुआ घुरंदासीं त ख़ुदा करे अॼु साईं न अचे ऐं उहा दुआ असांजी कॾहिं क़बूल कोन थी। जॾहिं त इहो चयो वेंदो आहे त मासूम ॿारनि जी दांह सते आसमान ते मथे आसमान ते पहुचे पर असांजी दांह ते कोन पहुचे, छाकाणि त उस्ताद जी अज़मत एतिरी आहे जंहिं लाइ आफ़ाक़ी पैगाम आहे त इक़रा पढ़, जॾहिं पढ़ण जो मैसेज आहे त पोइ ॿार जी दुआ क़बूल नथी थिए। इहा उस्ताद जी अज़मत आहे। ऐं पढ़ाइण जो अंदाज़ जेकर ॾिठो वञे त साईं साहब जो शागिर्द तव्हांखे विरलो ई को मिलंदो या आउं सम्झो नथो न मिलंदो जो साईं जी पढ़ाई मां या साईं जी शख़्सियत मां मुतमइन न हुजे। अच्छा, पढ़ाइण जा अंदाज़ ई पंहिंजा पंहिंजा आहिनि। स्किल जे हवाले सां जेके असांजे प्रोफेशनल टीचर्स वेठल आहिनि उहे यकीनन इन ॻाल्हि सम्झनि था त टीचिंग हिकु अलॻि हिकिड़ो स्किल हूंदो आहे ऐं उहो हर कंहिंजी वसी ॻाल्हि कोन्हे। उहो न सिर्फ़ु क्लासरूम में पर उस्ताद जे रवैयनि में, उस्ताद जे उथण विहण में, उस्ताद जी पर्सनैलिटी में, उस्ताद जी बॉडी लैंग्वेज में
उस्ताद जे रवैयनि मां महसूसु थींदो आहे ऐं उन सां तरबियत थींदी आहे उन्हनि जी। साईं जॾहिं उस्ताद हो त यकीन क्लास में ऑनेस्टली पढ़ायो, पंहिंजे अॼु उन ॻाल्हि जो ई सबूत आहे उहो। पर जॾहिं साईं वरी रिटायरमेंट खां पोइ जॾहिं असांखे जॉइन कयो हिते, त संदसि पढ़ाइण जो अंदाज़ वरी ॾिसो त न सिर्फ़ु असां हिते सिखण सिखाइण जो सिलसिलो हूंदो आहे, त न सिर्फ़ु साईं हिते असांखे तस्वीर कंदो असांजी, असां सां निशानदेही कंदो, असांजे ग़लतियुनि जी असांखे सम्झाईंदो उन ॻाल्हियूं, ख़ासि तौर ते लतीफ़ जे हवाले सां। पर बीते हिकु मतिलबु साईं उहा ॻाल्हि नोट न कई हूंदी, पर जॾहिं साईं ईंदा हुआ मीटिंग में त मुख़्तलिफ़ अख़बारनि जूं कटिंग्स खणी ईंदा हुआ ऐं असांखे उहा मीटिंग ख़तमु करण महिल ॾेई छॾींदा त हीअ सुठी लिखत आहे ऐं इहो तव्हां पढ़िजो। ऐं असां उहो जुमे ॾींहुं प्रोग्राम हूंदो, उहा पर्ची खीसे रखी छॾींदासीं ऐं वरी ख़मीस जे ॾींहुं यादि ईंदो त सुभाणे साईं सां मुलाक़ात थियणी आहे, साईं मथां पुछी न वठे त उहो पार्टिकल पढ़ियो या न पढ़ियो। ऐं मूंखे उहो होमवर्क यादि अची वियो स्कूल वारो, त साईं अदरी संगत में बि होमवर्क असांखे ॾेई वेंदो ऐं यकीन कयो त उहो आउं ख़मीस जे ॾींहुं पढ़ी ईंदोसि त इन डप खां त सुभाणे हालांकि असीं तक़रीबन हमसर आहियूं, पर साईं जो इहे रवैया आहिनि, साईं जी मोहबतूं आहिनि, इल्मु अदब सां इश्क आहे जो संदसि ॾिनल कमु असां हिन उमिरि में बि यादि कयो, होमवर्क जी हैसियत सां ख़मीस जी तयारी करे वरी जुमे ते साईं खे इहो यकीन ध्यानु कंदासीं इहो आर्टिकल पढ़ियो ऐं उन बारे में मुंहिंजो रायो हीअ आहे। इहा साईं जी मतिलबु हिकिड़ी अनकॉन्शियसली या कॉन्शियसली हिकिड़ी एफर्ट्स आहिनि जो उमिरि जे हिन हिसे में सिखणु सेखारण वारो अमल जारी व सारी आहे। ही रिवायत जेका सिंधियत जी संगत ऐं प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन जी पुराणी आहे, त कोशिशि कंदा आहियूं त जेके बि इल्मु अदब सां समाजी कमकार सां जेके माण्हू पंहिंजो किरदार रखनि था उन्हनि खे नंढड़ी कोशिशि हिकिड़ी मनता ॾिनी वञे थी। अॼु असां सभई दोस्त इन हवाले सां ई हिते गॾु थिया आहियूं ऐं मूंखे यकीन आहे त साईं जी कोशिशनि खे असां मनता ॾिनी आहे ऐं यकीन साईं खे असांजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि पसंदि ईंदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, साईं तव्हां महिरबानी।